सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 केनालनि खिलाफ़ 20 अप्रैल ते सॼी सिंध में शटर बंद ऐं सीसा रोका कामयाब बणाइण लाइ हर माण्हूअ खे अपील करियां थो त जॾहिं पंजाब ऐं वक़्त जा हुकुमरान ज़िद ते हुजनि, असांजे वसीलनि ते धाड़ो लॻे, असांजे पाणीअ ते धाड़ो लॻे, त उन्हनि खे इहो जवाबु ॾियूं त हीअ धरतीअ जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं, ॿियो केर बि कोन्हे। इन सिंधु दरिया असांजी ज़िंदगी ऐं मौत ऐं जो जियापो आहे, जंहिंते असां को बि केनाल को बि डैम क़बूल न कंदासीं। रेबरे सिंध साईं GM सैयद जे वर्सीअ वारे क़ौमी जलसे में अहम ऐलान कंदसि